करे एक भेरो बीहर अवाम मथा पेट्रोल पंप केराए छडियो आहे। नाज़रीन वाके अपडेट कंदा हलूं। पेट्रोल ₹3.56 डीजल ₹2.62 ऐं गासलेट ₹6.98 महांगो थी वियो आहे। मांखे ॿुधाईंदा हलूं हुकूमत पेट्रोलियम शइ जे अघनि में वाध करे एक भेरो बीहर अवाम मथा पेट्रोल पंप केराए छडियो आहे। पेट्रोल ₹3.56 महांगो थी वियो। पेट्रोल जो नओं अघ ₹88.07 फी लीटर मुक़रर कयो वियो आहे। डीजल जे अघ में ₹2.62 वाध सां नओं अघ ₹98.45 फी लीटर मुक़रर थी वियो। गासलेट में ₹6.98 महांगो थी वियो। नओं अघ ₹74.46 फी लीटर मुक़रर कयो वियो। नाज़रीन वाके ॿुधाईंदा हलूं लाइट डीजल जे अघ में ₹1 वाध करे नओं अघ ₹65.30 मुक़रर कयो वियो आहे। अहम ख़बर खां वाके आगाही ॾींदा हलूं पिया त हुकूमत पेट्रोलियम शइ जे अघनि में वाध करे हिकु भेरो बीहर अवाम मथां पेट्रोल पंप केराए छडियो आहे। पेट्रोल ₹3.56 डीजल ₹2.62 ऐं गासलेट ₹6.98 महांगो थी वियो आहे। हुकूमत पेट्रोलियम शइ जे अघनि में वाध करे हिकु भेरो बीहर अवाम मथां पेट्रोल पंप केराए छडियो आहे। पेट्रोल ₹3.56 महांगो थी वियो आहे। पेट्रोल जो नओं अघ ₹88.07 फी लीटर मुक़रर कयो वियो आहे। डीजल जे अघ में ₹2.62 वाध सां नओं अघ ₹98.45 फी लीटर मुक़रर थी वियो। गासलेट बि ₹6.98 महांगो थी वियो। नओं अघ ₹46.46 फी लीटर मुक़रर कयो वियो आहे। लाइट डीजल जे अघ में ₹1 वाध करे नओं अघ ₹65.30 मुक़रर कयो वियो आहे।